जा तो नज़र नेक त बिस्मिल्लाह वसा। काबिल एहतराम हाज़िर अज़ीज़ अॼुकल्ह जो असांजे ज़िले मली जो फ़क़रे जेको सो मरीज़ मोहतरम जनाब गवर्नर अली ख़ान लगाड़ी साहब DC मलीज़ ऐं अॼु हिन अवामी प्रेस क्लब जो सरबराह ऐं असांजो ईअं सम्झो उस्ताद समाजी कम में मोहतरम जनाब सामी मेमन साहब, असांजे मोहतरम याकूब कासरी साहब, राजेश साहब, अली मोहम्मद मेमन साहब, रफ़ीक साहब, साईं ईसा साहब ऐं ॿिया केतिरे ई दोस्त जेके हिते सोशल डिस्ट्रिक्ट मलीर में सोशल एक्टिविटी हवाले सां बेमिसाल हिकिड़ा तमामु जेके समूह जेके दोस्त वेठा आहिनि, इहे शख़्सियत जे शिकिल में हिकिड़ा इदारा वेठा आहिनि। सो पहिरीं ॻाल्हि त जेको सो 14 अगस्त जे हवाले सां अॼु प्रोग्राम आहे ऐं 14 अगस्त सां गॾोगॾु मुहर्रम अल हराम जो महीनो बि आहे, इस्लामी साल जो पहिरियों महीनो आहे। त सभ खां पहिरीं करबला जे शहीदनि खे सुर्ग सलाम, हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम मुंहिंजे पूरी काफ़िले खे सलाम। उन खां पोइ 14 अगस्त जे हवाले सां पाकिस्तान जे उन्हनि तमामु हीरोज़ खे क़ाइदे मोहम्मद जिना ऐं फातिमा जिना ऐं उन जे पूरे जिन पाकिस्तान जे लाइ बेमिसाल जिन क़ुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि खे सभिनी खे असांजे तरफ़ां सलाम। ऐं असांजे लाइ तमामु जीअं गवर्नर लगाड़ी साहब ॿुधायो त पहिरीं जेका करारदाद पास थी उहा सिंध असेंबली पास कई। ऐं चवां थो त असांजे लाइ ख़ुशी मक़ाम आहे त डिस्ट्रिक्ट मलीर में हिन मुराद मेमनकोट में मोहम्मद मलीर आहे जेको साईं GM सैयद सां गॾु हो, जेको क़ौमी शाइर हो, उन बि पाकिस्तान लाइ क़ुर्बानी ॾिनियूं। छो त मेमनकोट जो बि पाकिस्तान मल्हाइण में हिसो आहे। मोहम्मद मलीर आहे जेको मेमन कम्यूनिटी सां ताले मलीर सां ताले रखंदो हो। ऐं वॾी ॻाल्हि हिन डिस्ट्रिक्ट मलीर लाइ इहो बि एज़ाज़ु आहे त मोहम्मद अली जना साहिबु जॾहिं को बीमार थींदो त उन जो जेको आराम गाह, उन जी का उते जेका सिहतियाबी हवाले सां जेका आराम कंदो, उहो बि आस्थानो डिस्ट्रिक्ट मलीर में आहे। मलीर बंगलो हिते ठहियलु आहे जिते मोहम्मद अली क़ाइद अक्सर हिते अची जेको रेस्ट कंदो हो, मगर उहो अॼु KDA डिपार्टमेंट जे हवाले आहे। उनखे जंहिं तरीक़े सां उन तारीख़ खे विरसे खे मथे खणी अचणु खपंदो हो, उहो इहो डिपार्टमेंट उहा तवजो कोन पियो ॾिए। पर मूंखे उमेदु आहे त डिप्टी कमिश्नर उन तारीख़ी विरसे खे अॻियां उजागर कंदो अवामी प्रेस क्लब सां गॾिजी करे। छो त हीअ तारीख़ी मक़ाम आहे मलीर बंगलो। अवामी प्रेस क्लब जीअं हिते मलीर जा तारीख़ी मागनि ते मुख़्तलिफ़ इवेंट करे तारीख़ी मागनि खे अॻियां कयो आहे। अवामी प्रेस क्लब खे मलीर जे मागनि खे उजागर में क्रेडिट थो वञे। नाराथर जबल केतिरा ई असांजा मलीर में जेके तारीख़ी माग आहिनि, उते उन्हनि इवेंट करे तारीख़ी मागनि खे अवामी प्रेस क्लब उजागर कयो आहे। साईं जिन DC साहब ऐं जेके बि असां वेठा आहियूं, उन पाकिस्तान जे हवाले सां मूंखां बि वधीक बहितरीन तरीक़े सां मूंखे पाकिस्तान खे सुञाणो था त पाकिस्तान सां असांजी बि पाकिस्तान सां इहो ई मोहबत आहे। साईं सां ऐं जेको सामी साहब त मूंखे सख़्ती सां मना कई आहे, पर असां समाजी वटि करायूं जेसि ताईं असां पंहिंजे इलाइक़े जे ॾुख जी ॻाल्हि न करियूं तेसि ताईं असांखे मानी हज़म कोन थींदी आहे। सो असां मौक़े मां फ़ाइदो वठंदे DC साहब खे जेको कुझु 2-4 ॻाल्हियूं जेको कंदासीं। ऐं DC साहब खे एप्रिशिएट थो करियां त DC साहब हिन वक़्तु जेका असांजे पाकिस्तान में जेका हालति आहे, पाकिस्तान में जेका डिप्टी कमिश्नर मथां जेके ज़िमेदारियूं रखियूं आहिनि, आउं सम्झां थो सलाम थो पेश करियां डिप्टी कमिश्नर खे राति ॾींहुं माण्हुनि जे ख़िदमत में लॻा पिया आहिनि। छो त इहे तमामु एमरजेंसी जे किरोना ऐं पंहिंजा जेके रेवेन्यू डिपार्टमेंट तमामु ॾुखिया जेके मरल आहिनि, उहे डिप्टी कमिश्नर जे हिसे में अचनि था। डिप्टी कमिश्नरनि खे शाबाश आहे तो पंहिंजे हौसले सां उन्हनि खे कमनि खे निभाए रहिया आहिनि। जीअं किरोना त असांजे हेल्थ डिपार्टमेंट जो चेयरमैन बि DC साहब आहे। हेल्थ डिपार्टमेंट मलीर में अलहमदिल्ला डिप्टी कमिश्नर जे कावशनि सां हर जॻह ते मुईदान कंज जॻह जिथे किथे DC साहब पाण मौजूदु आहे। उन जे करे अलहमदिल्ला डिस्ट्रिक्ट मलीर में हेल्थ जी पोज़ीशन तमामु बहितरीनु आहे। गवर्नर ख़ालिद लगाड़ी जो तमामु वॾो हिसो आहे। ऐं मुंहिंजी तारीफ़ थो करियां, तव्हां सोशल मीडिया ते बि ॾिसंदा हूंदा गवर्नर ख़ालिद लगाड़ी जंग जर में जिथे किथे पाण पहुचे थो। अगरि अवामी प्रेस क्लब जेके बि समाजी वर्ग करे सोशल मीडिया ते का ॻाल्हि चलींदा त उहो पाण पहुचे थो। उन खां पोइ सरकारी ज़मीन बचे जेके मलीर में जेके कब्ज़ा माफ़िया जेके सरकारी ज़मीनूं कब्ज़ा पिया कनि, उन में बि DC साहब तमामु बहितरीनु तरीक़े सां उहे कब्ज़ा ख़ाली कराए उन ज़मीननि जी मालिकी करे रहियो आहे। उन हवाले सां बि असां DC साहब खे सलाम था पेश करियूं। बाक़ी हिकिड़ी गुज़ारिश असांजी मेमनकोट जे तरफ़ां हूंदी त मुराद मेमनकोट डिस्ट्रिक्ट मलीर जो दिलि आहे। मुराद मेमनकोट हिते पूरो हब आहे, हिते पूरी रिच आबादी आहे, 50,000 खां वधीक आबादी आहे। आसाइश जे हवाले सां हिते सरकारी ज़मीन जेका असां तरक़ियाती कम जे हवाले सां आसाइश जे हवाले सां असां ज़मीन जेका गवर्नमेंट उहा सरकारी ज़मीन कोन्हे। असां वटि हिकिड़ी सरकारी ज़मीन आहे बचल बाग,
बचियल बाग़ जे सां तो डिप्टी कमिश्नर साहब के पहिरीं असां दरख़्वास्तूं कयूं आहिनि, असां सां वाइदो कयो आहे डिप्टी कमिश्नर साहब त इहा छो त मुस्तक़बिल में असां वटि क़ब्रिस्तान जे लाइ ज़मीन आहे, ज़मीन कोन्हे ऐं ॿियनि हवाले सां बि असां वटि ज़मीनूं कोन्हनि, त इहा ई हिकिड़ी वाहिद ज़मीन आहे जिते कुझु लैंड माफ़िया जे हवाले सां कब्ज़ा थी रहिया आहिनि। ऐं चवंदुसि त फौरी तौर ते डिप्टी कमिश्नर सां दुबारा याददानी कराईंदुसि, अपील थो करियां त महिरबानी करे इन ज़मीन ते बि तवजो ॾेई कब्ज़ा माफ़िया खे बजाए करे इहा ज़मीन हिते कोठानी लाइ कब्रिस्तान ऐं ॿियनि तरक़ियाती कमनि जे हवाले सां इस्तेमाल में आंदी वञे त वॾी महिरबानी थींदी। तो आउं सम्झां थो त DC असां मुख़्तलिफ़ DC सां कमु कयो आहे। मलीर जा माण्हू उहे आहिनि बुख ते काटींदा आहिनि, मगर मलीर जे माण्हुनि में हिकिड़ी तमामु ख़ूबसूरती आहे, जेको बि अफ़सर सुठो कमु करे वेंदो आहे उनखे सदाईं यादि रखंदा आहिनि। अॼु इशफाक़ मेमन सीनियर मेंबर अलाए किथे पहुची वियो आहे, पर अॼु बि मलीर जा माण्हू इशफाक़ मेमन खे DC मलीर जे हिसे सां यादि कंदा आहिनि। यूनुस दागा साहब, खुर्शीद नईम मलिक साहब, असद इस्लाम SDM, उन्हनि खे अॼु बि मलीर जा माण्हू दिलि सां यादि कंदा आहिनि। मूंखे उमेदु आहे त गंवर खाल लगाड़ी जी बि हिकिड़ी तारीख़ आहे डिस्ट्रिक्ट मलीर जा माण्हू जे ख़िदमत जे हवाले सां। डिस्ट्रिक्ट में तव्हां किथे बि हूंदा इंशा अल्लाह ताला मलीर जा माण्हू तव्हांखे कॾहिं बि न विसारींदा, छो तव्हांजूं बेशुमार ख़िदमतूं आहिनि, ख़िदमतूं करे रहिया आहियो। ऐं वरी बि जेको मूंखे उमेदु आहे तव्हां अहिड़ा मिसाली मलीर में प्रोजेक्ट लाउंच कंदा, अहिड़ियूं महिनतूं कंदा, अहिड़ी मलीर ग़रीब माण्हू जी ख़िदमत कंदा, मलीर जा माण्हू तव्हांखे हमेशह पंहिंजे दिलि में रखंदा। तो गंवर खाल लगाड़ी साहब पहिरीं बि असांजे मलीर में ADC जॾहिं हूंदो हो त हिते असां हुन सां गॾु काफ़ी गॾु कमु कयो। अदा बशीर मेमन मरूम हूंदो हो, तमामु हिते हिकिड़ो समाजी वर्ग जी हिसे सां गंवर खाल लगाड़ी कमु कंदो। अॼु बि उन जज़्बे सां गंवर खाल लगाड़ी साहब कमु करे रहियो आहे। बयार वक़्तु घटि आहे, मूंखे उमेदु आहे जेके मूं दरख़्वास्तूं कयूं आहिनि त DC साहब इन ते गौर कंदो, असां समाजी वर्गनि खे पाण सां गॾु खणी हलंदो। असां तव्हां सां गॾु आहियूं, ॾुख में जेल में रेल में गॾु आहियूं, सुठे कम में इंशा अल्लाह तव्हां सां गॾु हूंदासीं। तव्हांजे जे लाइ हमेशह दुआ घुरंदासीं, तव्हांजे फैमिली लाइ करे दुआ घुरंदासीं। अल्लाह ताला तव्हांजे ख़ानदान खे तव्हांखे हमेशह ख़ुशि आबाद रखे, सिहतियाब रखे, हमेशह दुआऊं कंदासीं। आख़िर में इहो ई स्लोगन आहे समाजी वर्करनि जो, इहो ई पैगाम आहे, कल जो भी अच्छा होगा, कल जो भी अच्छा होगा, अपना भी उसमें हिस्सा होगा। महिरबानी।